नाज़रीन तव्हां ख़बर ॾेई रहिया आहियूं। फैज़गंज में कार खे बाहि लॻण सबबि नारो वारसी ज़ाल मुड़ुसु मासूम पुट समेत सड़ी फोत थी विया। हादसो ॻोठ हसनपेटो वेझो लिंक रोड ते पेश आयो। इलाइक़े वासियुनि बाहि लॻल कार जा शीशा टोड़े लाश ॿाहिरि कढी वरिता। ॿुधायो पियो वञे त सड़ी फोत थियलनि में नारो वासी हबीबुल्ला सेठो, संदसि ज़ाल ज़ाकिरा बीबी ऐं संदसि पुट अकरमुल्लाह शामिल आहिनि। फोतगिन जे भाउ कमराबाद सेठे मौजूब हबीबुल्ला ज़ाल ऐं पुट समेत सारान में आया हुआ। वापसीअ ते टई ॼणा हादसे में अजर जो शिकार थी विया। नाज़रीन तव्हां ख़बर ॾेई रहिया आहियूं। फैज़गंज में कार खे बाहि लॻण सबबि नारो वासी ज़ाल मुड़ुसु मासूम पुट समेत सड़ी फोत थी विया। हादसो ॻोठ हसनपेटे वेझो लिंक रोड ते पेश आयो। इलाइक़े वासियुनि बाहि लॻल कार जा शीशा टोड़े टिनी लाशनि खे ॿाहिरि कढी वरितो।